हक़ मौजूद नमस्ते सलाम। पाण मौजूद आहियूं सखर जे हिन लाइट बैराज ते। हाणे नयूं लोही शीटूं लॻल आहिनि। इन्हनि जे पोयां सखर जी क़दीमी ऐं तारीख़ी लाइट बैराज आहे। ख़बर न आहे त सखर ऐं सिंध जे हुकुमराननि हिन बैराज खे हिन लोही शीट सां छो ढकियो आहे, छो लिकायो आहे। तव्हां मुंहिंजे बिल्कुलु पोयां ॾिसंदा हूंदव त शीटां लॻण जो कमु जारी आहे। शीटूं लॻनि पियूं। हिन पासे ॾे मां तव्हांखे ॾेखारंदो हलां। हीउ पुल पहिरियां खां ई कमज़ोर आहे। करण जे लाइ अहिड़ियूं वॾियूं चादरूं, अहिड़ा वॾा लोह जा सरिया हुनखे लॻाया विया आहिनि, जेको सरासर ज़ुल्म आहे। हितां माण्हू सिंधू दरिया जो दीदार कंदा हुया, क़दीमी पुल शार दरवाज़े वारी पुल जो दीदार कंदा हुआ। पर हाणे हीउ था ॾिसो, पोयां हिन जे कमु हली रहियो आहे। हिनखे शीटनि सां ईअं ढकियो थो वञे। हीउ ॾिसो, हिकु तरफ़ हिन लोही शीट जे पोयां कमु हली रहियो आहे ऐं ॿिए पासे ॾे हिन दरिया खे जेको कमु हलंदड़ आहे, इनखे हिन लोही शीट सां छो ढके करे लिकायो वियो आहे, ॻाल्हि सम्झ में नथी अचे।